हिन वीडियो जे अंदर पाण सिधी फेरफार जंहिंखे अंग्रेज़ी में डायरेक्ट वेरिएशन चइबो आहे उहा पढ़ंदासीं ऐं उन सां गॾोगॾु अणसिधी फेरफार जंहिंखे अंग्रेज़ी में इनवर्स वेरिएशन चइबो आहे उनखे बि सम्झण जी कोशिशि कंदासीं। सिधी फेरफार या डायरेक्ट वेरिएशन में इहो थींदो आहे त हिकु बदिलजंदड़ या वेरिएबल ॿिए बदिलजंदड़ या वेरिएबल सां सिधे नमूने तब्दील थींदो आहे। जीअं आहे y इज़ इक्वल्स टू kx या y बराबरि आहे kx जे। हिन मसावात में y डायरेक्टली या सिधे नमूने सां तब्दील थिए थो कंहिं सां गॾिजी करे x सां, यानी जीअं जीअं x जो वैल्यू तब्दील थींदो, जीअं जीअं x जे क़ीमत में तब्दीली ईंदी ईअं ईअं y जे क़ीमत में बि तब्दीली ईंदी। हिते जेको ही k आहे इहो कांस्टेंट आहे, यानी को बि नंबर आहे जेको x सां ज़रब थियल आहे। सो इन ई अंदाज़ में या इन ई सिलसिले में पाण कुझु ॿियूं इक्वेशन्स या ॿियूं मसावात वठूं था, जीअं y बराबरि आहे x जे। सो हिते जेको कांस्टेंट आहे k इहो आहे 1। सो y बराबरि 1x हूंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां लिखूं y बराबरि 2x या y बराबरि 1/2x या असां लिखूं y बराबरि आहे -2x या असां अञा बि हिकिड़ी ॿी इक्वेशन लिखूं या ॿी मसावात लिखूं y बराबरि -1/2x या y बराबरि π/x या y बराबरि -π/x। ही जेके बि मूं मसावातूं या इक्वेशन्स लिखियूं आहिनि इन्हनि सभिनि में y x सां डायरेक्टली या सिधे नमूने तब्दील थिए थो। अचो त इन्हनि इक्वेशन्स मंझां का हिकिड़ी इक्वेशन खणूं था ऐं ॾिसूं था त x जे तब्दील थियण सां y जो वैल्यू या y जो मिक़दार या y जी क़ीमत में तब्दीली कीअं अचे थी। सो y बराबरि आहे 2x। पाण ही हिकिड़ी इक्वेशन खणूं था ऐं मां हेठि कॉलम थो ठाहियां हिकिड़ो x जो ऐं ॿियो y जो। सो ही कॉलम आहिनि, ही सभ खां पहिरियां कॉलम x जो ऐं ही ॿियो कॉलम y जो। हाणे जेकॾहिं असां फर्ज़ कयूं x जो वैल्यू आहे 1 त y जो वैल्यू छा थी वेंदो 1 * 2 2। ऐं जेकॾहिं असां हिनखे डबल कयूं यानी x जो वैल्यू 2 करे छॾियूं त 2 * 4। त ही छा पाण खे ॾिसण खां मिलियो, कहिड़ो पैटर्न मिलियो, कहिड़ी तब्दीली तव्हांखे नज़र आई त असां जीअं ॿिनि सां ज़रब कयोसीं या डबल कयोसीं x जे वैल्यू खे त y जो वैल्यू बि डबल थी वियो 2 * 4। हिन जो मतिलबु जेतिरी जेतिरी तब्दीली असां x जे क़ीमत में आंदीसीं ओतिरी ओतिरी तब्दीली y जी क़ीमत में आई। सो जेकॾहिं असां हिनखे ट्रिपल करे छॾींदासीं x जे वैल्यू खे त y जो वैल्यू बि ट्रिपल थी वेंदो या 3 गुना वधीक थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां अगरि असां 4 दफ़ा वधाईंदासीं x जे वैल्यू खे त y जो वैल्यू बि 4 दफ़ा वधीक थी वेंदो। अचो त हींअर हिकिड़ी ॿी इक्वेशन खणूं था जंहिंमें y बराबरि नेगेटिव x जे हुजे। सो कहिड़ो बि कांस्टेंट हुजे पर नेगेटिव हुजे। सो y बराबरि पाण खणूं था फर्ज़ कयूं था -3x जे। सो y बराबरि -3x ऐं साॻे तरीक़े सां कॉलम्स ठाहियूं था पाण x जा बि ऐं y जो बि। सो हाणे जेकॾहिं हिते पाण 1 वठूं x त 1 ट्रिक ऐं ट्रिक यानी -3 थी वेंदो y जो वैल्यू। ऐं जेकॾहिं असां हिनखे डबल कयूं x जो वैल्यू 2 कयूं त हू थी वेंदो -2 ट्रिक 6। सो हिते बि साॻियो पैटर्न मिलियो, जीअं पाण x जे वैल्यू खे डबल कयोसीं या ॿिनि सां ज़रब कयोसीं त उहो थी वियो 1 * 2। ऐं अहिड़े ई तरीक़े सां असां y खे अगरि ॾिसूं त उन में बि 2 ज़रब थी वियो 2 ट्रिक 6 थी वियो। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त इन क़िस्म जी इक्वेशन में y बराबरि x जे हुजे या y बराबरि नेगेटिव x जे हुजे, x जी क़ीमत में फेरफार करण सां y जी क़ीमत में डायरेक्टली या सिधी फेरफार अची वञे थी। अचो त हींअर x जो वैल्यू अणपूर में था वठूं। जेकॾहिं असां x जो वैल्यू वठूं 1/3 त y जो वैल्यू थी वेंदो 3 3 सां वंड थी वेंदो त हिते y जो वैल्यू अची वेंदो -1। x जी क़ीमत 1 खां 1/3 ताईं वञण जे लाइ 3 सां वंड थिए थी। सो साॻे तरीक़े सां अगरि y में असां ॾिसूं त -3 खां -1 ताईं वञण जे लाइ बि 3 जी वंड थींदी। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त जेकॾहिं असां वटि x में वंड थिए थी त y में बि वंड थिए थी ऐं जेकॾहिं x में ज़रब थिए थी त y में बि ज़रब थिए थी। हिन जो मतिलबु जीअं जीअं x जो वैल्यू या x जी क़ीमत में तब्दीली अचे थी उन ई तरीक़े सां y जी क़ीमत में बि तब्दीली अचे थी। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त डायरेक्ट वेरिएशन जूं मसावतूं हमेशह इन शिकिल में न हूंदियूं। मसलन पाण जेकॾहिं y बराबरि -3x खे पाण खणूं ऐं कंहिं बि वेरिएबल खे ॿिन्हिनि साइडनि वंड कयूं त छा थींदो। सो अचो त करे था ॾिसूं, जेकॾहिं y बराबरि -3x खे ॿिन्हिनि साइडनि खां पाण x सां वंड कयूं त छा थींदो। सो -3 बचंदो वञी, छाकाणि त x वंडिजी वेंदी। सो ही इक्वेशन बि ॻाल्हि साॻी आहे, ही बि डायरेक्ट वेरिएशन जी इक्वेशन आहे। सो इन में भुलण जी ॻाल्हि न आहे। ऐं जेकॾहिं पाण हिन मसावात खे y सां वंड कयूं त इहा बराबरि छा थी वेंदी 1/x बराबरि -3 * 1/y। ही 3 इक्वेशन्स भले हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ नज़र अचनि थियूं पयूं पर इहे 3 इक्वेशन्स डायरेक्ट वेरिएशन जूं आहिनि, छाकाणि त जेकॾहिं तव्हां x ऐं y जा कॉलम ठाहे करे हिननि में वैल्यूज़ पुट कंदव x जो ऐं y जो ॾिसंदव
त साॻे तरीक़े सां जॾहिं तव्हां x जो वैल्यू वधाईंदो त y जो वैल्यू बि वधी वेंदो। जेकॾहिं तव्हां इक्वेशन खे कांस्टेंट सां, जीअं हिते -3 आहे, इन सां वंड कंदव त इहा बराबरि छा थी वेंदी, -1/3y बराबरि थी वेंदो x जे। ही बि इक्वेशन डायरेक्ट वेरिएशन जी आहे, भले इन जी शिकिल तब्दील थी चुकी आहे। हिन इक्वेशन में ॾिसंदासीं त x जो वैल्यू तब्दील थिए थो y जे वैल्यू तब्दील करण सां, यानी 1/3 सां को वैल्यू ज़रब कंदासीं त x जो वैल्यू तब्दील थी वेंदो आहे। इन जो मतिलबु सिर्फ़ु y जो वैल्यू तब्दील न थींदो आहे x जे हिसाब सां, पर x जो वैल्यू बि तब्दील थींदो आहे y जे हिसाब सां। हिकिड़ी अहम ॻाल्हि यादि रखण जे लाइ इहा आहे त ज़रूरी न आहे त पाण वटि हर इक्वेशन में x ऐं y वेरिएबल हुजनि। पाण वटि a एंड b थी सघनि था, पाण वटि m एंड n थी सघनि था, यानी को बि अल्फ़ाबेट, को बि लेटर पाण खणी सघूं था पंहिंजे वेरिएबल खे ज़ाहिर करण जे लाइ। सो डायरेक्ट वेरिएशन खां बाद में पाण वटि आहे इनवर्स वेरिएशन। सो अचो त हाणे इनवर्स वेरिएशन खे सम्झण जी कोशिशि था कयूं। जीअं डायरेक्ट वेरिएशन में y बराबरि kx जो हुयो, अहिड़े तरीक़े सां इनवर्स वेरिएशन में छा हूंदो, अचो त सोचूं था इन वेरिएबल्स खे कहिड़े अंदाज़ में या कहिड़े रिलेशन में रखिजे जो हिकु वेरिएबल जो वैल्यू जीअं वधे त ॿिए जो घटिजे। सो उहो रखंदासीं पाण y बराबरि k 1/x, यानी अणपूर में लिखंदासीं। सो हाणे हे जॾहिं अपान में हलियो वेंदो त x जो वैल्यू घटिबो त y जो वधी वेंदो, ऐं जेकॾहिं y जो वैल्यू वधिबो त x जो घटिजी वेंदो। y बराबरि 1/x या y बराबरि 2 ज़रबिया 1/x या y बराबरि 2/x, या इनवर्स इक्वेशन हीअं बि ठही सघे थी जीअं y बराबरि 1/3 ज़रबिया 1/x, यानी 1/3x, या y बराबरि -2/x या 2/x। ही सभई इक्वेशन्स इनवर्स वेरिएशन जूं आहिनि। अचो त पाण मिसालनि जे ज़रिए हिन खे सम्झण जी कोशिशि था कयूं। सो फर्ज़ कयो पाण पहिरीं इक्वेशन था वठूं y बराबरि 2/x, ऐं पाण साॻे तरीक़े सां हेठि कॉलम ठाहियूं था x ऐं y जे लाइ। सो ही आहे असांजो x जो कॉलम ऐं ही आहे असांजो y जो कॉलम। फर्ज़ कयो जेकॾहिं x आहे 1 त पोइ y जो वैल्यू थी वेंदो 2, ऐं जेकॾहिं x जो वैल्यू आहे 2 त 2 डिवाइड बाय 2 1 थी वेंदो, यानी x जो वैल्यू थी वेंदो 1। सो हिते छा थिए थो, हिते इहो थिए थो त x जो वैल्यू वधे थो ऐं y जो वैल्यू घटिजे थो, यानी x जो वैल्यू ज़रब थिए थो ऐं y जो वैल्यू वंड थिए थो। जॾहिं त डायरेक्ट वेरिएशन में x जो वैल्यू बि ज़रब थिए पियो त y जो वैल्यू बि ज़रब थिए पियो, ऐं हिते x जो वैल्यू ज़रब थिए थो जॾहिं त y जो वैल्यू जेको आहे उहो वंड थिए थो। सो जॾहिं हिकु वैल्यू वधे ऐं ॿियो वैल्यू घटिजे त उनखे पाण इनवर्स वेरिएशन चवंदा आहियूं। अचो त x जो वैल्यू घटाए ॾिसूं, जेकॾहिं x जो वैल्यू असां अधु कयूं था, यानी 1/2 कयूं था हिक खां, त पोइ y जो वैल्यू छा थी वेंदो, y जो वैल्यू थी वेंदो डबल, यानी 2 हुयो त पोइ छा थी वेंदो 4। सो हिते छा थियो, 2 मां 4 थी वियो, यानी x जो वैल्यू जेतिरो घटिजे थो ओतिरो y जो वैल्यू वधे थो। तंहिंजे करे जॾहिं पाण x खे 2 सां वंड कयो आहे त हिते y 2 सां ज़रब थी वियो आहे। हिन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त y बराबरि 2/x हिकिड़ो फॉर्म न आहे इनवर्स वेरिएशन जो, या हिकिड़ी शिकिल न आहे। इहा इक्वेशन ॿी शिकिल में बि अची सघे थी। जेकॾहिं पाण हिन इक्वेशन y बराबरि 2/x खे ज़रब कयूं ॿिन्हिनि साइडनि x सां, त पोइ छा थींदो, ही थी वेंदी xy बराबरि 2। सो xy बराबरि 2 बि इनवर्स वेरिएशन जी इक्वेशन आहे। ऐं जेकॾहिं पाण हिन इक्वेशन खे ॿिन्हिनि साइडनि खां y सां वंड कयूं त पोइ इहा बराबरि छा जी थी वेंदी, इहा बराबरि थी वेंदी x बराबरि 2/y, या इहो बराबरि हूंदो 2 ज़रबिया 1/y। सो असां ॾिसी सघूं था त y जो वैल्यू x जे वैल्यू जे तब्दील थियण सां तब्दील थिए थो, अहिड़े ई तरीक़े सां x जो वैल्यू बि y जे वैल्यू तब्दील थियण सां तब्दील थिए थो। हिन जो मतिलबु त y वेरी थिए थो या तब्दील थिए थो कंहिंजे हिसाब सां इनवर्सली, कंहिंजे हिसाब सां x जे हिसाब सां, ऐं x बि तब्दील थिए थो। केरु तब्दील थिए थो, x। सो x बि वेरी थिए थो या तब्दील थिए थो इनवर्सली कंहिंजे हिसाब सां, y जे हिसाब सां। इन खां अलावा जेकॾहिं पाण हिन इक्वेशन खे 2 सां वंड कयूं त इहो बराबरि छा थी वेंदो, y/2 बराबरि 1/x। ही बि इनवर्स वेरिएशन जी इक्वेशन आहे, पर पाण खे कंहिं बि इक्वेशन खे ॾिसी करे इहा कीअं ख़बर पए त हा उहा डायरेक्ट वेरिएशन जी इक्वेशन आहे या इनवर्स वेरिएशन जी इक्वेशन आहे। त हुन जे लाइ पहिरियों तरीक़ो इहो आहे त पाण ही x ऐं y जा कॉलम ठाहियूं। अगरि असां x जो वैल्यू वधायूं था ऐं y जो वैल्यू वधे थो त सम्झी वञो इहा डायरेक्ट वेरिएशन जी इक्वेशन आहे। ऐं जेकॾहिं पाण x जो वैल्यू वधायूं था ऐं y जो वैल्यू घटिजे थो त पाण खे छा सम्झणो आहे, पाण खे सम्झणो आहे त इहा इक्वेशन इनवर्स वेरिएशन जी आहे। या इन खां अलावा हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे त पाण खे जेकी इक्वेशन मिले थी पाण उनखे मैनिपुलेट कयूं या तब्दील कयूं या उनजे वेरिएबल्स खे हेॾे होॾे कयूं, ऐं उनखे उनजे वेरिएबल्स खे हेॾे होॾे करण सां जेकॾहिं पाण खे ही फॉर्म यानी y बराबरि k × 1/x मिले थो त इहो इनवर्स आहे, ऐं जेकॾहिं y बराबरि kx मिले थो त उहा डायरेक्ट वेरिएशन जी इक्वेशन आहे।